अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीवन न्यूज़ सां गॾु मां आहियां अमरीन ख़ान। ख़बर शामिल कयूं था घोटकी मां, जिते ॻोठ ज़बरदीन महर में महर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो आहे। तफ़सील लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे अब्दुल क़दीर बलोच। जी अब्दुल क़दीर, तफ़सील खां आगाह कंदा। जी तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां। घोटकी वेझो ॻोठ ज़बरदीन महर में महर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो लठियूं ऐं सिरोटन जो आज़ादाना इस्तेमाल। एक ॼणो मोहम्मद अमीन महर ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। उन मौके ते ज़ख़्मी जे वारसनि गुलाम मुजतबा महर, इम्तियाज़ महर, पुनल महर, साजिद महर ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त संदसि बिरादरी जे माण्हू रहमतुल्लाह महर, प्रोफेसर ख़ादिम हुसैन महर, अब्दुल शकूर महर ऐं ॿियनि असांजे नौजवान खे ज़ख़्मी कयो आहे। अहिड़ो इतला ए सेक्शन पुलिस खे ॾिनो। ए सेक्शन थाणे जो वॾो मुंशी यासिर चाचड़ जवाबदार गिरफ़्तार करण बजाए दमरजी पियो। हिननि एसएसपी घोटकी ऐं वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त जवाबदार करे इंसाफ़ कयो वञे ऐं वॾे मुंशी ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। जी वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो जीवन न्यूज़।